दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों अॼु जो हिकु गज़ल नई टहीअ जे शाइर जो दानियाल किताब घर तां मूंखे हथु लॻो आहे बिग़ैर इजाज़त जे, उन जे बिग़ैर इजाज़त जे मां पढ़ां थो ऐं मां उन पेज जो नालो वरितो आहे। तो चए थो त हीअ थो चवे त कंहिं अधूरे प्यार वारो को फसानो यादि आहे, सार बणिजी आ वियो जो सो ज़मानो यादि आहे, चाहतुनि जे ट्रियास ते मूं ज़िंदगी आहे कटी, घाव जेके हुन ॾिना हा हर निशानो यादि आहे। दोस्तों हाणे हिनखे जेकॾहिं कंहिं तिर्द में ॻाईंदासीं त उनखे ईअं चई सघिजे थो, कंहिं अधूरे प्यार वारो को फसानो यादि आहे, सार बणिजी आ वियो जो, सार बणिजी आ वियो जो सो ज़मानो यादि आहे, कंहिं अधूरे प्यार वारो को फसानो यादि आहे, चाहतुनि जे ट्रियास ते मूं ज़िंदगी आहे कटी, चाहतुनि जे ट्रियास ते मूं ज़िंदगी आहे कटी, घाव जेके हुन ॾिना, घाव जेके हुन ॾिना हर निशानो यादि आहे, कंहिं अधूरे प्यार वारो को फसानो यादि आहे। दोस्तों हाणे हिनखे वरी कंहिं ॿी धुन अञा बि तर्ज में ॻाइणी या कंहिं ॿी धुन में ॻाइजे या ॿी कंहिं रागणी में वठूं था त हिनखे राणे जी रागणी में था वठूं। हाणे ॾिसूं था राणे में कीअं ठहंदो, पर राणे में आवाज़ु कोन हलंदो, पंहिंजो हुन में टिर्गो आवाज़ु खपंदो आहे, उहो पंहिंजा हाणे न का उमिरि आहे हुन ॻाइण जी, न का उहो आवाज़ आहिनि। बहरहाल इहे नंढे लाइ कुझु ॻाईंदासीं, मिड़ी कुझु कमु पटे वेंदासीं, तव्हांखे वणंदो हला कंदो। हाणे राणे जी रागणीअ मां, कंहिं अधूरे प्यार वारो को फसानो यादि आहे, सार बणिजी आ वियो जो सो ज़मानो यादि आहे, कंहिं अधूरे प्यार वारो को फसानो यादि आहे। दोस्तों हीअ त राणे जी रागणीअ में हुयो ऐं को ॻाए सघे थो। ऐं हिनखे जेकॾहिं जलाल टाइप जे कोई फ़नकारनि जो माण्हू को ॻाए, जिगर जलाल मुंहिंजे पेज ते आहे, जेकॾहिं ॿुधे थो त उहो हिनखे झुंगारे। ऐं दानियाल किताब घर ते आहे, पर मालिक खां इजाज़त वठे, मुंहिंजे चवण ते न। ऐं हिन में जेको आहे सो असल में त हीअ गज़ल में जेकॾहिं ॻाइजे त रफ़्ता रफ़्ता वो मेरी, जेको महदी हसन चवंदो हुयो, उन धुन में बि भलो ठही सघे थो। दोस्तों हीअ तव्हांखे सुठो लॻो हूंदो, मुंहिंजा ॿोल इहे आहिनि, बराबरि तव्हांखे वणंदा। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। असांजूं थोरियूं थोरियूं ॻाल्हियूं ॿुधो था पिया, वीडियो वॾो थी वियो, रील खां वॾो थी वियो, ऐं मां वीडियो अपलोड कंदुसि, ॿुधो त पोइ तव्हां पेज फॉलो कयो, शेयर कयो, लाइक कयो। अलाह हाफ़िज़।